टंडोले यारमा ख़बर मां शेयर कंदासीं। गुज़िरियल राति खां सिविल अस्पताल जे मुर्दा खाने में पियल लाश जी सुञाणप न थी सघी आहे। ईदी सेंटर अमले लाश पाण वटि रखण लाइ मना करे छॾियो आहे। ख़बर मां शेयर कयूं पिया। टंडोले यारमा गुज़िरियल राति खां सिविल अस्पताल जे मुर्दा खाने में पियल लाश जी सुञाणप न थी सघी। ईदी सेंटर अमले लाश पाण वटि रखण लाइ मना करे छॾियो आहे। टंडोले यारमा तफ़सील मालूम कंदासीं। इम्तियाज़ अली ख़ास के लिए खान जी। इम्तियाज़ आगे कजो। जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो रहां गुज़िरियल राति सिविल अस्पताल जे मुर्दा खाने में पियल लाश जी अञा ताईं सुञाणप न थी सघी आहे। सिविल अस्पताल अमले ईदी सेंटर वारनि खे इतला कयो आहे। ईदी सेंटर अमले लाश पाण वटि रखण लाइ मना करे छॾियो आहे। ईदी सेंटर अमलो ईदी सेंटर खे ताला हणी पिणु ग़ाइब थी चुको आहे ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त लावारिस लाश जी सुञाणप अञा ताईं न थी सघी आहे। पुछा कछा जेको आहे जारी आहे ऐं मुर्दा खाने इंचार्ज जो चवणु आहे त ईदी सेंटर इंचार्ज चवे थो त असां ॾांहुं बजट कोन्हे, अवां जो मसइलो आहे, अवां पाण लाश जो मसइलो हल करियो। शहरीन अपील कई आहे त सिविल अस्पताल में मौजूदु लावारिस लाश जी सुञाणप में मदद कई वञे त जीअं इहो लाश जेको आहे वारिसनि ताईं पहुची सघे। जी मेहरबानी इम्तियाज़ ख़ास के लिए तफ़सील ॾियण लाइ।